जो आहां बेरोजगार साढ़ा 5 रुपया थी टिकली वई मधवाशकन ले आज़ार थोरू आज़ारो ज़ार मां याद करे तो यार खे। तेरा दोस्तों अर्जा आशिक बेचारो सऊदी अरब रहो ऐं महबूब रहो सिंध में। महबूब रे आशिक जा ख़त ईंदा रहंदा हा। ईअं अचानक ख़त बंदि थी विया। महबूब ख़त लिखियो त छो नथा ख़त लिखो। अर्जा आशिक वेचारो ग़रीब थी वियो, बेरोज़गारी वधी वई। ॾे पट सट करे हिकिड़ो ख़त लिखियाईं महबूब खे ऐं जंहिंमें चयाईं ए मुंहिंजा महबूब थी सघे तो आईंदा तोॾे मां ख़त न लिखी सघां छो जो बेरोज़गारी वधी वई आहे। अॻे इहो 1.5 रुपया लिफ़ाफ़ो हाणे 5.5 रुपया लिफ़ाफ़ो थी वियो आहे। सो अगरि जे ज़िंदगी रही आयासीं त मिलंदासीं। 5.5 रुपया थी टिकली वई ख़त कीअं लिखां ख़त कीअं लिखां ख़त कीअं लिखां याद करे मां वेठो रुआं ख़त कीअं लिखां ख़त कीअं लिखां ख़त कीअं लिखां 5.5 रुपया थी टिकली वई ख़त कीअं लिखां ख़त कीअं लिखां ख़त कीअं लिखां। मयार ओ मिठड़ा हो मिठड़ा नाहे मुँह मयार ओ मिठड़ा हो मिठड़ा मुझे हाल जी तो के खबर जी पर में घणो थो यार लुछां ख़त कीअं लिखां ख़त कीअं लिखां 5.5 रुपया थी टिकली वई ख़त कीअं लिखां ख़त कीअं लिखां ख़त कीअं लिखां। ख्वाबन में मिठा मिलबो मिलबो हाणे ख्वाबन में मिठा मिलबो मिलबो सूर अंदर जो सलबो सलबो छम छा थी वियो कंहिंखे तव्हां ॾियां ख़त कीअं लिखां ख़त कीअं लिखां ख़त कीअं लिखां 5.5 रुपया थी टिकली वई ख़त कीअं लिखां ख़त कीअं लिखां ख़त कीअं लिखां। प्यारा दोस्तों अर्जा हिन कलाम लाइ असांखे फरमाइशूं आहिनि। कोट ढंढिया खां ड्राइवर अली खान ज़रदारी, सिपाही गुलाम अली और पप्पू ज़रदारी, मेहड़ खां दिलबर खोसो, नाठाणी खां मिठल कीरियो, गोठाजी सावन खान गोपांग खां मोहम्मद रहीम, गुलाम हैदर गोपांग, गुल मोहम्मद एम रहीम बलोच ऐं मेहड़ खां आशिक अली कल्होड़ो, मीर अहमद अबड़ो, मोहम्मद पनाह खोसो ऐं अमाला शेख जी ऐं मोरे खां सिकंदर कीरियो, मुबद्दिर जतोई खां शमन वर अज़ीज़ लावर, मुख्तियार अली मंगी ऐं वधीक फरमाइश आहे मोरे शहर खां मुंहिंजे दोस्त सैयद आबिद अली शाह, मक़बूल अहमद शाह ऐं मुंहिंजे शागिर्द सोहराब अली शिदीअ जी, अनवर अली ज़रदारी, मोजन साबिकी
ऐं ग़ुलाम क़ादिर भट्टीअ जी। मारे तुझी जुदाई हो जुदाई, मारे तुझी जुदाई हो जुदाई, नाहे रूह खिरा हटकाई हो काई, नाहे रूह खिरा हटकाई हो काई। जो तोल लिखा हर कंहिं खां पुछां ख़त कीअं लिखां, ख़त कीअं लिखां, ख़त कीअं लिखां, साढा 5 रुपया थी टिकली वई, ख़त कीअं लिखां, ख़त कीअं लिखां, ख़त कीअं लिखां। माता पीर गुणे दादू खां वॾेरे मोहम्मद इस्माइल शेख जी, रसूल शेख जी, ऐं संदसि दोस्त ड्राइवर अली अकबर खोखर जी, सखर खां फाइन म्यूज़िक सेंटर खां ज़ुल्फ़कार ज़ुल्फ़ी सूमरो जी मेहरान मर्कज़ सेंटर खां, ऐं वधीक तमाशा आहे ताजपुर खां मोहम्मद इब्राहिम हैदरी, अता हुसैन खोसो, आर कमरानी, खेसाना मोरी खां एजा